अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पारां मां आहियां जो मेज़बान फयाज़ नाइच। नाज़रीन, नेशनल अकाउंटेबिलिटी ब्यूरो जेको परवेज़ मुशर्रफ साहब जे ॾींहनि में ठहियो हो, जंहिंखे आम तरह ते नेब चयो वञे थो, उहो नेब जेको आहे उहो कीअं कमु करे थो, उन जा कमु करण जो तरीक़ेकार कहिड़ो आहे, ऐं उहो ख़ासि तरह सिंध जे जेका लोअर सिंध जा जेका इलाइक़ा आहिनि, ख़ासि तरह जेके 3 डिवीज़न्स आहिनि, कराची, हैदराबाद ऐं मीरपुर ख़ासि जे अंदरि, उहो नेब जेको आहे कीअं कमु पई करे, कहिड़नि कहिड़नि केसिस ते कमु पई करे, ऐं उन जे तरीक़ेकार में जेको आहे उहो कीअं आहे, ऐं आम माण्हू उन में कीअं कंट्रीब्यूट करे सघे थो करप्शन जे ख़ात्मे जे हवाले सां, उन में नेब हुनजी कहिड़ी मदद करे सघे थी जेके आम माण्हू खे कंप्लेंट्स हुजनि थियूं। इन समूरे मामले ते गुफ़्तगू कंदासीं। मुंहिंजो जेको प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे मेजर रिटायर्ड शबीर अहमद साहब, पाण डायरेक्टर आहिनि नेब कराची जा। ऐं नेब कराची जेका आहे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उनजे अंदरि इहे 3 डिवीज़न्स आहिनि। सिंध जे अंदरि 2 जेके डायरेक्टर हूंदा आहिनि, हिकिड़ो सखर जे अंदरि बेस्ड हूंदो आहे जंहिं वटि सखर, नवाबशाह ऐं लाड़काऊं डिवीज़न हूंदा आहिनि, ऐं ॿियो डायरेक्टर कराची हूंदो आहे जंहिंजे अंडर में हैदराबाद, कराची ऐं मीरपुर ख़ासि डिवीज़न्स हूंदा आहिनि। अचो त उन गुफ़्तगू खे अॻिते वधायूं। मेजर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मेजर साहब, नेब जेको आहे जॾहिं ठही तॾहिं असां जेके सहाफ़ी पंहिंजी ॿोली में लिखंदा हुआसीं त नेब इस्तेमालु थी पॉलिटिकल पर्पज़िस लाइ। परवेज़ मुशर्रफ जे ॾींहनि में चवंदा आहिनि नेब ज़ादा जेके आहिनि जन पार्टी रीशफल कई हुन पासे। वाकई नेब जेका उहा पॉलिटिकल पर्पज़िस लाइ इस्तेमालु थींदी रही आहे? ॾिसो, हाणे इहो पार्शली त हिनखे किथे न किथे कंहिं न तरीक़े सां माण्हू चई सघे थो त मतां थियो बि हुजे कुझु, लेकिन असुल में नेब उन वक़्त में ठाही वई जॾहिं तमामु घणी करप्शन हुई ऐं पाकिस्तान खे पैसनि जी तमामु घणी ज़रूरत हुई। रिकवरीज़ जेके आहिनि, माण्हू जेके आहिनि कर्ज़ु वठी करे उहो बि खाई विया, उहो बि जमा कोन कराइनि, ऐं करप्शन हर पासे हुई, ऐं जेको इकनॉमिक प्रेशर हुयो कंट्री ते, ऐं रिकवरी जेका आहे उहो रिक्वायर्ड हुई कंट्री खे, त उन सिनारियो में इहो नेब ठही। उन में पोइ केस इनिशियली ऑफकोर्स पॉलिटिशियंस जे ख़िलाफ़ बि आया ऐं ब्यूरोक्रेट्स जे ख़िलाफ़ बि आया, ऐं उहो केसिस हलिया। ऐं उन खां पहिरें थोरो घणो इहो बि हिकिड़ो कॉन्सेप्ट हुयो त जेको एहतसाब ब्यूरो हुयो उन खां पहिरें जा जेके उहे केस हुआ हू असांखे इनहेरिट थिया, ऐं उन ते पोइ अॻिते ई केस हलिया। बट ओवरऑल नेब जो जेको आहे हिकिड़ो फेयर कंडक्ट आहे ऐं हिकिड़े लॉ जे तहत हले पई, ऐं हिन जेको आहे सुठो कमु कयो आहे। पर हू ॾिसो न, जेकॾहिं पाण ॾिसूं त नेब जेको आहे जे हुन ते पाकिस्तान लेवल ते जेकॾहिं ओवरव्यू वठूं त कहिड़े पॉलिटिशियन खे पाण सज़ा ॾियारे सघियासीं? हिकिड़ा माण्हू नेब में हिकिड़े पासे हुया, वरी जॾहिं उहा परवेज़ मुशर्रफ जी पार्टी में ख़ासि तरह फैसल साले हयात जो नालो काउंट थींदो आहे, हुन ते एॾा वॾा चार्जिस हुया जॾहिं हू वज़ीर हुयो पीपल्स पार्टी जे दौर में, पर पोइ जॾहिं होॾे हली वियो त पोइ ख़ैरु थी वई। ईअं केतिरा ई नाला आहिनि पाण ॻणींदा वञूं पॉलिटिक्स जे अंदरि ऐं ईअं ई ब्यूरोक्रेसी जे अंदरि। थियो कुझु कोन, मतिलबु माण्हू इन मामले में रहिजी विया, हसरत रहिजी वई माण्हुनि खे त शायदि नेब जी जेका ॼार आहे उनमें के वॾियूं मच्छियूं फासंदियूं, पर जीअं हू पंहिंजो आम तरह इहो आहे त भई हिकिड़ो ॼार जेको कानून जी ॼार जेका आहे उहा कोरीअड़े जे ॼार वांगुरु हूंदी आहे, जंहिंमें जेको आहे हाथी जेके आहिनि उनखे टोड़े हलिया वेंदा आहिनि, मच्छर नंढड़ा फासी पवंदा आहिनि। लॻे थो नेब वारो बि ईअं चकर आहे। न, इहो परसेप्शन पंहिंजी जाइ ते हूंदी, बट रियलिटी इहो आहे त नेब वाक़ई में जेके जेन्युइन वॾा केसिस हुआ हुननि खे हल कयो, उन्हनि में रिकवरीज़ बि थियूं। बट हाणे हिकिड़ो प्रॉब्लम इहो आहे त जेके पॉलिटिशियन या मिनिस्टर्स वग़ैरह हूंदा आहिनि हुननि वटि डायरेक्ट इख़्तियार न हूंदो आहे। उहो जेको बि आम माण्हू खे इहो ॾिसण में अचे थो त जेतिरी बि करप्शन थिए पई को वॾो माण्हू करे पियो, बट हू डायरेक्टली पाण इन्वॉल्व न थींदो आहे। ऐं नेब कॉन्स्टिट्यूट कंदो आहे क्रिमिनल केस, ऐं क्रिमिनल केस में बियॉन्ड एनी डाउट तव्हांखे एविडेंस आणणो हूंदो आहे। जॾहिं माण्हू पाण वटि हुन वटि डायरेक्ट को अथॉरिटी कोन्हे, को हुनजो चई थो करे पियो या हुन जा नंढा माण्हू कनि पिया ऐं उन्हनि मञा हू भले बेनिफिट खणे पियो, मे बी त उन वटि हुन ताईं बेनिफिट पहुचंदो हुजे, त जेके केसिस आहिनि त उहे उन्हनि जे ख़िलाफ़ु ठहंदा जिन्हनि जे ख़िलाफ़ु असां वटि एविडेंस हूंदो, ऐं एविडेंस जे बेसिस ते असां जेको आहे 280 अरब रुपया रिकवर कया आहिनि
280 अरब रुपया जेके आहिनि उहो हिकिड़ो वॾो अमाउंट आहे। इन खां पोइ माण्हुनि खे कन्विक्ट थिया आहिनि ऐं वॾा माण्हू बि कन्विक्ट थिया आहिनि, सीनियर पोजीशन होल्डर्स बि कन्विक्ट थिया आहिनि, जंहिंमें एक्स सेक्रेटरीज़ आहिनि ऐं बाक़ी जेको आहे जेको नॉर्मल माण्हू बि उन्हनि खे टीप पाई आहे। त पोइ इहो असांजो मक़सदु त हल थियो आहे। दादा ॾिसो, 280 अरब रुपया जी रिकवरी जेका आहे उहा हूं जॾहिं ॿुधूं था इट साउंड्स गुड, पर हूअं असांखे ख़बर आहे त इहो अरबे रुपयनि जी करप्शन हिकिड़े स्केम में असांजे साम्हूं आई आहे। ईअं को मामूली केस लेवल जी करप्शन असां वटि न थींदी आहे। मिसाल तौरु अॼु बि जेको आहे पंहिंजो तहरीक इंसाफ़ जो सरबराह जेको आहे उहो टीवी ते ॻाल्हाए पियो, जेको आहे को सादिक नाले हमराह आहे जेको हुननि जो आहे शरीफ़ भाइरनि जो जेको आहे उहो पार्टनर आहे, हुनजो अलाए केतिरा 100 अरब जो हुन करप्शन कई आहे। ईअं असां ॿुधंदा आहियूं, तव्हां बि ॿुधंदा हूंदव, कॾहिं कॾहिं सोशल मीडिया ते ईंदो आहे त को लांचूं गाॾी भरियूं पिया वियूं, को अयान अली पैसा खणी ॾींहं में 5-5 चकर पिया आई वई, कॾहिं को फलाणा खानानी ऐं काॾिया जेके आहिनि उहे बंदि करे विया। इहो जेको फ्लाइट ऑफ मनी जेका जंहिं हिसाब सां हली पए उहा त असांखे ॿुधाए थी त असांखे थाउज़ेंड्स ऑफ द बिलियंस ऑफ द रुपीज़ ऑफ द पब्लिक जेके आहिनि उहे हैव बीन लूटेड। इहे सभु कहाणियूं आहिनि, इन्हनि जे पोयां एविडेंस जेको आहे न उहो जेकर एविडेंस हुजे हा त माण्हू कोर्टनि में बि अचनि हा ऐं इहो कन्विक्ट बि माण्हू थी सघनि हा। पर हाणे इहो आहे जेतिरियूं बि कहाणियूं आहिनि, जेतिरा बि एलिगेशन्स आहिनि, उहो असांखे सब्सटेंशिएट करणा हूंदा आहिनि बिफोर द कोर्ट ऑफ लॉ। ऐं असां ते हिकिड़ो इनबिल्ट कोर्ट जो चेक आहे। जेका बि असां इंक्वायरी कंदासीं, इन्वेस्टिगेशन कंदासीं, अल्टीमेटली कोर्ट में वठी वेंदासीं ऐं हुन में छाकाणि त ही क्रिमिनल प्रोसीडिंग्स आहे, इन में बियॉन्ड एनी डाउट असांखे साबित करिणो हूंदो आहे त हिन माण्हू ही करप्शन कई आहे ऐं हितां खां कई आहे ऐं असां वटि ही एविडेंस आहे। पोइ इहो जेतिरियूं ही कहाणियूं ॿुधूं था, मीडिया रिपोर्ट्स बि अचनि थियूं, उन में मे बि त कुझु फैक्ट बि हुजे ऐं कुझु उन में परसेप्शन जो बि एलिमेंट हुजे, पर उन खे कोर्ट वर्दी कन्विक्शन लाइ जेका ज़रूरी एलिमेंट्स उन में एविडेंस जो हूंदो आहे उहो लैक कंदो आहे। अच्छा, सिंध जे कॉन्टेक्स्ट में ॻाल्हायूं, हिकिड़ी तमामु वॾी हवा, हिकिड़ी फिज़ा क्रिएट कई वई आहे। सिंध जे अंदरि करप्शन ॾाढी आहे, सिंध जे अंदरि ख़ासि तरह सिंध काबीना जे अंदरि, सिंध गवर्नमेंट जे अंदरि। पर असां नथा ॾिसूं त को वज़ीर जेको आहे उन में को उहो थियो हुजे। हालांकि रिपोर्टूं रोज़ु शाया थियनि थियूं प्रिंट में ऐं पंहिंजो इलेक्ट्रॉनिक मीडिया जे अंदरि, ऐं केतिरा भेरा हू पाण बि चई चुका आहिनि त भई लोकल बॉडीज़ जे अंदरि ग़लति भर्तियूं थियूं, एजुकेशन जे अंदरि ग़लति भर्तियूं थियूं, तव्हांजो पुलिस जे अंदरि ग़लति भर्तियूं थियूं, केतिरनि खातनि में ग़लति भर्तियूं थियूं ऐं नौकरियूं विकियूं वियूं। 50 जी जाइ ते 500 नौकरियूं ॾिनियूं वियूं, जाली ऑर्डर निकिता। इहो त मतिलबु इहो अहिड़ी ॻाल्हि आहे जेका टॉक ऑफ द टाउन आहे। माना हर कंहिंखे ख़बर आहे, सिंध जे हर ॻोठ में, हर ज़िले में तव्हां वेंदव तव्हांखे ख़बर पवंदी त फलाणो एतिरा पैसा भरे TMO थी वियो आहे, फलाणो एतिरा, फलाणे जो पुटु आहे त हिन करे हे थी वियो आहे। इहे त ओपन सीक्रेट आहिनि। मतिलबु हिन में कंहिंखे हथु विझणु ऐं कंहिंखे पकड़णु ऐं पंहिंजो उन ॻाल्हि खे हो करण में छा प्रॉब्लम आहे? बिल्कुलु तव्हांजो पॉइंट बिल्कुलु वैलिड आहे। हाणे लोकल गवर्नमेंट में अप्रॉक्सीमेटली 12,000 इलीगल भर्तियूं आहिनि, जंहिं ते असीं इंक्वायरी कयूं पिया ऐं उहो इनशाला पंहिंजे कैफ़रे किरदार ताईं पहुचंदा। ईअं ई एजुकेशन डिपार्टमेंट में कोई 20,000 खनि जा जेके आहिनि इलीगल ऑर्डर्स ॾिना विया आहिनि, जेके फेक ऑर्डर्स आहिनि। हाणे हू कंहिं बि पॉलिटिशियन ते इहो फिक्स करणु ॾुखियो थींदो आहे। हू पोयां त थी सघनि था, बट अॻियां त उहो ई आहिनि न जेके मोरा आहिनि, जेको कॉम्पिटेंट अथॉरिटी आहे, जंहिं डायरेक्टर ऑर्डर कढिया आहिनि ऐं हू उन जे पोयां वेंदासीं। इन तरीक़े सां ई लोकल गवर्नमेंट वारा बि माण्हू जेको आहे इहो बि पंहिंजे कैफ़रे किरदार ताईं पहुचंदा ऐं इहो एजुकेशन वारा बि इहो पंहिंजे कैफ़रे किरदार ताईं पहुचंदा। इहो जेको आहे न हिननि जो लॉजिकल कंक्लूजन ईंदो ऐं कोर्ट में वेरी सून वी वुड बी टेकिंग इलीगल। हिकिड़ो मां तव्हांखे ॿुधायां, तव्हां इन अकाउंटेबिलिटी सां आयो, बोफोर्स स्कैंडल जो केस थियो हिंदुस्तान में, सिधो सो राजीव गांधी जे नाले ते थियो।
त इहो कीअं था थियो त पॉलिटिशियन खां सवाइ करप्शन थींदी? साईं हुन में एविडेंस वज़ीर जेको आहे कंहिं बि खाते जो वज़ीर जेको आहे उहो हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे, उहो आहे न। सही उन जे चवण खां सवाइ इहो कीअं थी सघे थो? खणी एग्ज़ीक्यूशन त खणी ब्यूरोक्रेसी करे थी पई, पर जेको कैप्टन आहे हुन खाते जो उहो माना बिल्कुलु इन सॼियुनि ॻाल्हियुनि खां लातालुक आहे। किसो हलियो पए, जाली ऑर्डर हलिया पए ऐं हुनजी वज़ारत बि हली पए। इहो त हाणे हुनजे जेको एडमिनिस्ट्रेटिव हेड आहे, जेको हुनजो पॉलिटिकल बॉसिस आहिनि, उहो उनजे ॾिसण जो मामिलो आहे, छाकाणि त हू एडमिनिस्ट्रेटिव मैल फंक्शनिंग आहे ऐं उनजो जेको आहे जेको हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे उहो पंहिंजे डिपार्टमेंट खे सही करण जी कोशिशि करे। बाक़ी जेको असां क्रिमिनल केस ठाहियूं पिया उन में एविडेंस खपे थो ऐं एविडेंस हुन माण्हू जे अगेंस्ट अचे थो जंहिं उहो इशू कयो आहे, जंहिं माण्हू जी कॉम्पिटेंस लेवल हुई। हाणे हिकिड़े पटियाले खे नौकिरी ॾियणी आहे, पोइ भले मथां केस ताईं बि हुनजो लिंकेज हुजे, त जंहिं एक्सियन हुनखे आर्डर ॾिनो आहे असां त हुन एक्सियन जे पोयां वेंदासीं या उन जेको माण्हू आहे जंहिं हुनखे चलो हाणे मां तव्हांखे ॿुधायां। जी साईं। हिकिड़े ॿिए अंदाज़ में जेकॾहिं नेब चाहे करप्शन ख़तमु करणु चाहे, ही जेके असांजा ब्यूरोक्रेट्स ऐं जेका पॉलिटिशियन आहिनि उन्हनि जी का न का त उहो लीगल जेका अर्निंग जो हिकिड़ो सोर्स आहे न। ब्यूरोक्रेट आहे त हुनजी सैलरी आहे, जे पॉलिटिशियन आहे त भई हू वकालत करे थो, हुनजी बनी आहे या हुनजी मिल आहे या फैक्ट्री अथसि छा वॉट एवर, हुनजी सोर्स ऑफ अर्निंग हिकिड़ी लीगल आहे। जेकॾहिं हिकु दफ़ो ई नेब सिर, जंहिंखे चइबो आहे उर्दू में सिर जोड़ के बैठ जाए, जंहिंखे चइबो आहे कांब ॿधी वेही रहे ऐं हिकु हिकु माण्हू जी तव्हां इंक्वायरी कयो त हिन जी जेका लाइफ स्टाइल आहे ऐं हिन जी जेका लीगल सोर्स आहे, जेको हीअ असां वटि ख़ासि तरह इलेक्टेड रिप्रेज़ेंटेटिव्स जेके आहिनि उहे पंहिंजो उनमें ॾींदा बि आहिनि पंहिंजो हुनमें, त भई असांजी हीअ जेको असांजा सोर्स ऑफ इनकम आहिनि, उन जे तहत तव्हांजे ख़्याल में इन मां 1% बि माण्हू अहिड़ो आहे जो पंहिंजे लीगल सोर्स मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदो हुजे? ॾिसो असांजो जेको इदारो आहे उहो कंप्लेंट ड्रिवन इदारो आहे। जंहिं माण्हू जे ख़िलाफ़ु कंप्लेंट ईंदी आहे ऐं इनिशियली थोरो घणो हुन में मीट हूंदो आहे त असीं अॻिते हली इन जो जेको आहे न डिस्प्रोपोर्शनेट एसेट साबित करे सघंदासीं, त उन जे पोयां त वेंदा आहियूं। बाक़ी इहो आहे त हाणे पाण वटि हिकिड़ो वॾो मसइलो इहो बि आहे त असां जेके बि पॉलिटिशियन्स आहिनि दे आर जनरली लैंडलॉर्ड्स, ज़मींदार आहिनि ऐं ज़मींदार खे एडवांटेज इहो मिली थो वञे त हुन में हुनजी जेका आमदन आहे उहा टैक्सड कोन्हे, ठीकु आहे, त उन में जेको आहे उनखे इहो एडवांटेज मिली थो वञे त हू पंहिंजी जेका अर्निंग भले हुनखे 10 रुपया हुजे पर हू 20 रुपया 25 रुपया शो करे सघे थो साॻी ज़मीन मञा, इनहेरिटेंस मञा। पर 10 रुपए खे लख रुपए शो नथो करे सघे, छाकाणि जो ॾिसो न जेका हुनजी फसल आहे उहा एंड ऑफ द डे किथे वञी सेल थींदी आहे न। जेकॾहिं हू वीट थो करे त उहो वीट ॾींदो सरकार खे, जेकॾहिं शुगर केन करे थो त उहो कंहिं शुगर मिल खे ॾींदो, जेकॾहिं हू पंहिंजो करे थो पंहिंजो पंहिंजो तव्हांजो कॉटन करे थो त कंहिं कॉटन जेनिंग फैक्ट्री खे ॾींदो। मतिलबु जेकॾहिं असां उन ट्रेल खे फॉलो कयूं एज़ अ इंक्वायरी जे ऑफिसर जे तौर ते को उन ट्रेल खे फॉलो करे, दैट इज़ नॉट डिफिकल्ट कि असां उनखे भली पॉलिटिशियन हुजे, ज़मींदार हुजे, जेको बि हुजे, असां उनखे किथे कैच न करे सघूं। दिस इज़ नॉट इम्पॉसिबल। न उहो ग्रे एरियाज़ अची था वञनि उन में, पोइ वरी थोरा जेको आहे हूंदा, मिसाल तौर 5 खे 15 करे सघंदो आहे, ठीकु आहे, पर 5 खे 50 न करे सघंदो आहे। हा, पोइ उन मञा हू जेको इनिशियल जनरेशन करे थो वञे न, उन मञा पोइ वरी हू फ़ाइदो इनखे खणे थो ऐं जनरली कोर्ट वर्दी एविडेंस जेको आहे न, कोर्ट जेका आहे हू तव्हां खां बियॉन्ड एनी डाउट, छाकाणि त क्रिमिनल केस हिन जो नैब जे केस जी सज़ा क़त्ल जे बराबरि आहे, ठीकु आहे। हुन में पोइ हू एविडेंस इन ते नथा वञनि त ही छोटी मोटी जेको डाउट तव्हां क्रिएट कयो था, जेसीं ताईं असीं बियॉन्ड एनी डाउट साबित नथा कयूं तेसि ताईं हुनखे कन्विक्शन नथी अचे। पर जंहिंजे ख़िलाफ़ बि कंप्लेंट अचे थी हिकिड़े प्रोसीजर जे तहत असीं हुनजो गुफ़्तगू कयूं पिया, इन मां त माण्हुनि खे मायूसी थींदी त ही जेके पॉलिटिशियन आहिनि जीअं त उहे लैंडलॉर्ड आहिनि, त जे लाइ उन्हनि जी करप्शन पाकिस्तान जे सिस्टम में साबित नथी करे सघिजे, तंहिं लाइ उहे पिया कंदा रहंदा। न अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, जेको बि करप्शन कंदो ऐं जंहिंजो बि एविडेंस ईंदो उहो पंहिंजी अंजाम ताईं पहुचंदो।
बाक़ी कुझु जेके क्रिमिनल जुडिशियल सिस्टम में कुझु लूप होल्स आहिनि उन जो फ़ाइदो डेफिनेटली हर माण्हू खणी थो वञे ऐं इहो माण्हू नथो बियॉन्ड एंड डाउट चई सघे। हाणे मिसाल तौरु तव्हां ॻाल्हि कई त 12,000 जेके आहिनि इलीगल भर्तियूं थियूं आहिनि पंहिंजे में। हाणे रिसेंटली कोर्ट में हिकिड़ी गवर्नमेंट जे पारां कुझु हो लिखी बि ॾिनो वियो आहे त भई असां 17 ग्रेड में जेके डायरेक्ट भर्तियूं कयूं लोकल गवर्नमेंट में 101 माण्हुनि जा नाला हुननि ॾिना आहिनि ऐं 16 ग्रेड में 86% जा नाला हुननि ॾिना आहिनि त हीअ असां लीगल कयूं। तव्हांजी नज़र में लिस्ट गुज़री आहे? उनखे एतिरी डिटेल में अञा ताईं कोन ॾिठो। मां तव्हांखे ॿुधायां थो त जेकॾहिं तव्हां उहा लिस्ट खणी ॾिसो त सभई जेके आहिनि हिन वक़्तु जेके हुकुमरान पार्टी आहे उन जा जेके हर हिकु इलाइक़े जा जेके चङा मुड़ुस आहिनि के MP आहिनि के MNA आहिनि के हो आहिनि, कंहिंजो भाइटियो आहे, कंहिंजो पुटु आहे, कंहिंजो सौटु आहे, कंहिंजो मासात आहे, कंहिंजो हीउ आहे, कंहिंजो हू आहे। माना ही आम माण्हू ब्यूरोक्रेसी जे अंदरि बि हाणे न अचे। 16-17 ग्रेड सभु जेके टाउन कमेटियूं हुननि जे हवाले थी वञनि। मतिलबु इन ते नेब बि कुझु न कंदी, न को असांजो ॿियो कोई इदारो कुझु करे सघंदो। न छो न कंदासीं, जंहिंजो बि एविडेंस ईंदो उहो मां तव्हांखे ॿुधायां पियो न, तव्हां हुन लिस्ट मां गुज़रो त सही न, तव्हां मूंखे ॿुधायो त हुन में सभु अदा ही सभु 12,000 जा 12,000 माण्हू ॾिठा वेंदा, ठीकु आहे न। उन में उहे माण्हू बि शामिल आहिनि। हाणे इंडिविजुअली नालो कंहिंजो यादि करणु या नालो कंहिं मीडिया ते जेको न उहो मुनासिब कोन थींदो, पोइ इहो जेके बि माण्हू आहिनि इहे सभु दे वुड लूज़ देयर सर्विस ऑफ कोर्स। ऐं इन्हनि जे न पर जेको हुननि चयो आहे त ही 101 माण्हू 17 ग्रेड में जेके चवंदे पास थी विया आहिनि असां वटां, जिन खे हुननि हुकूमत हाणे कोर्ट में जाइज़ करार ॾिनो आहे, उनमें कॉमन अर्थ को आहे कोन न। सभु जेकर हू हाणे ॾिठो वेंदो त जॾहिं हुकूमत जो हिकिड़ो पॉइंट ऑफ व्यू आहे उहो कोर्ट बि ॾिसंदी, ज़ाहिर आहे। हाणे त सबजुडिस मामिलो आहे, वधीक हुन ते ॻाल्हाइणु मुनासिब कोन्हे, त बाक़ी इहो आहे त हू कोर्ट बि ॾिसंदी ऐं असां वटि बि उहा पंहिंजी इंक्वायरी मूंखे ॿुधायो हे सिंध जे अंदरि जेके इरीगेशन जे अंदरि हेॾा सारा घपला थिया आहिनि, ख़ासि तरह रोड़ी कैनाल जी जेका लाइनिंग जो मसइलो थिए थो पियो, नेब छो नथी पुटअप करे? ऑलरेडी इहो केस हले पियो नैब सखर में, असांजो जेको सखर वारो विंग आहे छाकाणि त हुनजो कुझु पोर्शन त वरी तव्हांजे इलाइक़े में बि अचे थो न। हा न, हू हुननि कॉग्निजेंस वरितो आहे, हू पंहिंजो जेको आहे न उनखे पोइ सॼो कंप्लीट कंदा। जंहिंजे जेको मेन हेड टेल आहे उहो हुननि वटि आहे, त हाणे हुननि ई इहो वरितो आहे। हुन में माण्हू 2-3 गिरफ़्तार बि थिया आहिनि ऐं वरी हाणे हू बेल ते आहिनि। तव्हांखे ख़बर आहे जेको माण्हू जंहिं ते इहो केस हुयो उहो करे वरी उहो साॻियो ऑफिसर हुते मौजूदु थियल आहे। हाणे हीअ त हाल आहे, इहो त हाणे एडमिनिस्ट्रेटिव इशू हाणे हीअ जेको आहे मूं वटि हीअ आहे वॉलंटियरली रिफंड जो जेको हीअ लिस्ट आहे सिंध जी। ही कराची 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 हे सभु जेको आहे सिंध जी ही लिस्ट आहे। मूंखे ॿुधायो ही सभई माण्हू पैसा भरे वरी पोस्टनि ते वेठा आहिनि। करप्ट माण्हू खां जेको साबित थी वियो ऐं ॿियो प्ली बार्गेन जो लॉ आहे उनमें बि करप्शन उहो क़बूल करे थो ऐं कुझु पैसा सेक्शन ॾेई करे वरी साॻी पोस्ट ते वेठो आहे। हाणे हिन में थोरो रियलिटी ऐं थोरी मिसपरसेप्शन आहे। इहो हिकिड़ो लॉ आहे, पाकिस्तान खे जॾहिं ही इनेक्ट कयो वियो तॾहिं पाकिस्तान खे रिकवरीज़ जी ऐं पैसनि जी वधीक ज़रूरत हुई। उन में इहो लॉ फ्रेम ठाहियो वियो। असीं अंडर दी लॉ ऑपरेट कयूं था ऐं लॉ इहो प्रोवाइड करे थो त जेका असांजी इंक्वायरी इन्वेस्टिगेशन में जेतिरी उन ते लाइबिलिटी बीहे थी, जेकर हू वॉलंटरली वापसि करणु चाहे थो त हू वापसि करे सघे थो। प्ली बार्गेन में डीम टू हैव बीन कन्विक्टेड आहे, उहो उनजी कन्विक्शन बि थी वञे, उहो वरी कोर्ट अप्रूवल ॾिए थी उनजी जेको आहे न। सेक्शन 25B में नैब जे नैब ऑर्डिनेंस में सेक्शन 25B इन में इनखे असीं प्ली बार्गेन चवंदा आहियूं त जॾहिं इन्वेस्टिगेशन उन जे ख़िलाफ़ु ऑथराइज़ थी वञे, उहो जेकर इन में इन जे तहत पंहिंजो जेको हुन लॉस कमिट कयो आहे गवर्नमेंट खे उहो पूरो करे थो त ही लूज़िस हिज जॉब। ॿियो आहे सेक्शन 25A जंहिं ते हाणे एतिराज़ आहे तव्हां ॿाहिरनि जो बि ऐं बाक़ी बि अञा हाणे रिव्यू में बि ही अची वियो आहे सिस्टम। त इन में इहो आहे त
जॾहिं माण्हू अञा असां वटि को इन्वेस्टिगेशन ऑथराइज़ न थी आहे उन खां पहिरें जेकर माण्हू पाण ई अची असांखे चए थो त मां हेतिरी करप्शन कई आहे ऐं उनखे जॾहिं असीं वेरीफाई करे था वठूं ऐं जेकर हू पेमेंट करे थो त उनखे इहो ला प्रोवाइड करे थो त हू रिटर्न करे ऐं उनजी लाइबिलिटी ख़तमु थी ऐं पोइ वरी नए सिर चइबो आहे त माण्हू हज ते वञी गुनाह माफ़ कराए अचे वरी नए सिर शुरू करे इहो अच्छा इन में असीं जेको आहे न 25A हिकिड़ो माण्हू जॾहिं आहे करप्ट साबित थी वियो त ही इज़ अ करप्ट मैन जॾहिं हू वॉलंटियरली चए थो अची पाण कन्फेस थो करे त ही जॾहिं हुनजे मथां प्रेशर पए थो तॾहिं कन्फेस थो करे को बि वॉलंटियरली कन्फेस नथो करे जॾहिं हुनखे ख़बर पए थी भई हाणे छिकबम उहो अची तव्हांखे पैसा वापसि थो करे ऐं पाण खे करप्ट जे तौर ते पाण ख़ुदि एतिराफ़ करे थो उहो करप्ट माण्हू पोइ बि हुन सिस्टम जो हिसो हूंदो ऐं असां सम्झूं था त पोइ उहो सिस्टम ठीकु थी वेंदो न ईअं न आहे ॾिसो हीउ जेको 25A में आहे न हीउ अहिड़नि माण्हुनि लाइ इस्तेमालु थींदो आहे जंहिंमें का लिमिटेशन हुजे असांजी पंहिंजी जीअं त हुन में को एविडेंस अहिड़ो सॉलिड न आहे या इहो गवर्नमेंट सर्वेंट खां न वठंदा आहियूं इहो को हुन में जेके एलाइड माण्हू हूंदा आहिनि हिकिड़े केस में जेको आहे उहो एलाइड माण्हू हूंदा आहिनि जंहिंमें एविडेंस पूरे तरीक़े सां साबिती न आहे ऐं असीं सस्पेक्ट कयूं था त जॾहिं ही कोर्ट में डिस्ट्रिक्ट ऑफ अकाउंट ऑफिसर आहे हैदराबाद जो अली हसन अबड़ो ठीकु आहे साईं ऐं ॿियो आहे नदीम अहमद अबड़ो ॿियो आहे अकबर अहमद अबड़ो इहो केस हुआ पंहिंजो इंक्वायरी अगेंस्ट सिकंदर अली अबड़ो एक्स डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर हैदराबाद एंड अदर्स उनमें तव्हां ऑफिसरनि खां पैसा रिकवर कया आहिनि करोड़नि जी तादाद में ही एक्स डायरेक्टर ऑफ पंहिंजो आहे डिस्ट्रिक्ट ऑफिसर रोड्स अब्दुल नईम सुमरो बिल्कुलु ठीकु आहे उनखां तव्हां पैसा रिकवर कया आहिनि ईअं मूं वटि पूरी लिस्ट हिते लिखियो पियो अब्दुल नबी गवर्नमेंट ऑफिशियल मोहम्मद रफ़ी गवर्नमेंट ऑफिशियल बदरुद्दीन गवर्नमेंट ऑफिशियल सभु गवर्नमेंट ऑफिशियल्स आहिनि ही तव्हां गवर्नमेंट ऑफिशियल्स खां पैसा रिकवर कया आहिनि ऐं उहे गवर्नमेंट ऑफिसर पंहिंजनि पोस्ट ते कमु कनि था पिया हाणे मूंखे ॿुधायो ऐं इहो जेको नाला आहिनि इहे जेकॾहिं पाण इहे जेके हुननि जे ख़िलाफ़ एक्शन वठणु हुननि जे डिपार्टमेंट जी ज़िम्मेदारी आहे हुननि जो जेको एडमिनिस्ट्रेटिव हेड आहे हुन जी ज़िम्मेदारी आहे असां क्रिमिनल केस पे ठाहियोसीं ऐं क्रिमिनल केस में हुन जी जेका क्रिमिनलिटी साबित थी ओतिरो हुनखे मां चयुमि त इहो लॉ आहे हुनखे इहा प्रोविजन लॉ जे अंदरि फॉल्ट आहे हा असां करप्ट माण्हू खे असां पंहिंजे सिस्टम जे अंदरि रखूं करप्ट माण्हू खे पंहिंजे सिस्टम जे अंदरि रहणु घुरिजे हाणे हिन ते वरी सुप्रीम कोर्ट बि कॉग्निजेंस वरितो आहे ऐं लेजिस्लेटर्स बि इन ते थिंक कनि पिया हाणे अॼुकल्ह जा हालात डिफरेंट आहिनि जॾहिं ही ॾिसो न हिकिड़ो को बि लॉ हूंदो आहे उहो लिविंग ऑर्गेनिज़म आहे जॾहिं हुनजी ज़रूरत हूंदी आहे ऐं जॾहिं ज़रूरत न रहंदी आहे तॾहिं हू अमेंड थींदो आहे हीउ जॾहिं ख़तमु थी वेंदो या अमेंड थी वेंदो त उन खां पोइ इहो सिस्टम सवलो थी वेंदो हिन लॉ ते वक़फ़ो हूंदा मेजर शबीर अहमद साहब डायरेक्टर नैब कराची मां हिकिड़ो वक़फ़ो वठां थो पियो वक़फ़े खां पोइ मोटी तव्हां सां गुफ़्तगू कंदासीं नाज़रीन मेजर रिटायर्ड शबीर अहमद साहब असां गॾु आहिनि डायरेक्टर नैब आहिनि कराची जा उन सां गुफ़्तगू असांजी हलंदड़ आहे नैब असांजे मुआशिरे खे करप्शन खां कीअं पाक करे सघे थी उनमें आम माण्हू जो जेको आहे उहो इनपुट कहिड़ो थी सघे थो उन ते बि गुफ़्तगू थींदी ऐं वक़फ़े खां पोइ मोटी अची मां चाहींदुमि त मेजर साहब जेके आहिनि असांखे अॼु का सुठी ख़बर बि ॾियनि ऐं पुछंदोमान त सिंध हुकूमत जे हवाले सां केतिरा मिनिस्टर ऐं केतिरा जेके आहिनि सेक्रेटरी जेके आहिनि उहे जेके नेब जे हुन इंक्वायरी जे अंडर आहिनि वक़फ़े खां पोइ गुफ़्तगू खे अॻिते वधाईंदासीं असां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं गुफ़्तगू हलंदड़ आहे नेब जे हवाले सां नेब कीअं कमु करे थी ऐं हेल्थ ऐं जेका आहे नेब कहिड़ा कारनामा कया आहिनि ऐं ख़ासि तरह नेब कराची जो जेको डायरेक्टर साहब आहिनि उहे असां सां गॾु आहिनि ऐं हिन टिनि डिवीज़न जे अंदरि छा थियो आहे उन ते गुफ़्तगू हलंदड़ हुई पर वक़फ़े ते वञण खां पहिरियों मां तव्हां सां इहो तव्हांखे ॿुधायो हो त मां वक़फ़े खां मोटी अची पंहिंजे नाज़रीन लाइ साईं खां ख़बर वठंदुसि ऐं ख़बर जेका तव्हांखे वणे त सिंध काबीना जा
केतिरा वज़ीर हिन वक़्तु नेब जे पंहिंजो हुन में आहिनि अंडर ऑब्ज़र्वेशन या अंडर इंक्वायरी आहिनि, उहो पुछंदासीं। ऐं उनखां पोइ सिंध जेका सेक्रेटरेट आहे उन में चवनि था त वॾो अंग ऑफिसरनि जो सेक्रेटरी सतह जो जेको बेल बिफोर अरेस्ट ते ऐं केतिरनि हुन हवाले सां ख़बरूं आहिनि, इहो बि पुछंदासीं त केतिरा सेक्रेटरी जेके आहिनि उहे नेब जे हुन में आहिनि। उन ते अचो त साईं खां सवाल कयूं था ऐं उमेदु आहे त पाण खे साईं मायूस न कंदा। साईं बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि ठीकु आहे। जेको बि असां वटि एविडेंस ईंदो आहे, इंफॉर्मेशन ईंदी आहे, उन ते इंक्वायरी इन्वेस्टिगेशन थींदी आहे। ऐं कुझु ऑफिसर्स बि आहिनि ऑफकोर्स, ऐं कुझु जेको आहे हिकु अधु एक्स मिनिस्टर बि आहे, त उहो त केस इंक्वायर हलंदा आहिनि। पर असांजी हिकिड़ी पॉलिसी आहे त मीडिया ट्रायल न कजे ऐं कंहिंजो नालो नालो त असां पुछी वेंदा। असां चऊं था त सिंध काबीना जा 5 वज़ीर आहिनि, 8 वज़ीर आहिनि, 10 वज़ीर आहिनि, को वज़ीर न आहे, 2 वज़ीर आहिनि, अंग पुछूं था। वी आर नॉट आस्किंग अबाउट नेम। 2 आहिनि। चलो साईं, सिंध जा सेक्रेटरी 7-8 हूंदा। 7-8 सेक्रेटरी बि आहिनि। सिंध गवर्नमेंट जा 7-8 सेक्रेटरी नेब जे पंहिंजो इंक्वायरी में आहिनि ऐं मुख़्तलिफ़ इंक्वायरियुनि में आहिनि अञा ताईं। पोइ मतिलबु ज़ाहिर आहे साबित जॾहिं थींदो त उहो त मैदान ते अची वेंदी ॻाल्हि। पर अंडर इंक्वायरी जेको चऊं था त 7-8 सेक्रेटरी आहिनि, 2-3 वज़ीर आहिनि मौजूदा काबीना जा। तव्हांजी वॾी महिरबानी साईं। हाणे आम माण्हू कीअं, मतिलबु मिसाल माण्हू खे कंप्लेन्स आहिनि, हिकु हिकु ऑफिसर मां कंप्लेन आहे, हिकु हिकु शइ में तव्हांखे ख़बर आहे हीअ त पाण अंगर अखरनि ऐं कानूननि ऐं हुनजे हिसाब सां ॻाल्हायूं था पिया, उहा पंहिंजी जाइ ते आहे। पर हू जेको ॾिसूं था त थोक जे हिसाब सां करप्शन हले थी पई। थैंक यू। इहो ई सुवाल एक्चुअल में असां आंसर करणु चाहियूं था त मेनली को बि इदारो हुजे या को बि इंडिविजुअल जेको आहे इदारो हुजे या को बि कानून हुजे, उहो कंहिं करप्शन खे ख़तमु नथो करे सघे। इहो सोसाइटी एज़ अ होल जेका आहे इन शइ खे रियलाइज़ कंदी ऐं सोसाइटी पाण चेक कंदी, पोइ ई पाण करप्शन खे घटाए सघंदासीं, ख़तमु करे सघंदासीं। इन में हर सिटीज़न ज़िम्मेवारु आहे त पहिरें त हुनखे डिअनाउंस करे, हिन खां नफ़रत करे, ऐं उहे माण्हू जेके करप्ट आहिनि हुननि जो हुको पाणी बंदि कनि ऐं हुननि सां नातो न जोड़नि ऐं हुननि खे कंडेम्ड कनि। ऐं हर माण्हू पंहिंजी पंहिंजी कैपेसिटी में जॾहिं हिन खां हेठि कंदो, जॾहिं हिन खां परे वञण जी कोशिशि कंदो, तॾहिं ई इहो करप्शन कंट्रोल बि थी सघंदी ऐं इन ते को चेक बि अची सघंदो। न हीअ त थी वञे हिकिड़ी पॉलिसी गाइडलाइन, पर जॾहिं मुंहिंजो कमु आहे हिकिड़ो, उहो कमु मुंहिंजो थिए ई नथो त मूंखे ॾियणा पवंदा न। मुंहिंजो हिकिड़ो कमु आहे, फाइल रुकियो पियो आहे, इन जे करे ॿियनि सभिनी जा थियनि पिया, मुंहिंजा न थियनि त मां ॾियणा पवंदा न। साईं उन में ॾिसो हाणे जेको आहे थोरी असांखे जेकॾहिं असांजी जेकॾहिं का फाइल रुके, मिसाल तौरु किथे बि मुंहिंजो को कमु रुके त उहो अॻिते फाइल कीअं मूव थिए। हर तव्हां त ख़बर आहे न, फाइल जे लाइ जॾहिं बि कंहिं ऑफिस में वञिबो आहे चवंदा आहिनि साईं पेट्रोल हूंदो त मूवमेंट थिए थी न। हाणे उहो पेट्रोल खां न आहे, फाइल रुकिजी वियो त पोइ नेब छा हेल्प कंदी हुन में? न, उन में नेब बि हेल्प करे थी, ओम्बड्समैन बि आहे, जेको थोरो उन में सब्र करिणो पवंदो आहे। जेको तव्हांजो जाइज़ कमु आहे आख़िर उनखे करिणो पवंदो। तव्हां नेब खे बि कंप्लेंट करे सघो था, एंटी करप्शन खे बि कंप्लेंट करे सघो था, ओम्बड्समैन जा ऑफिस आहिनि, ठीकु आहे, थोरो रुलणो पए थो, थोरो हुनखे वेट करिणो पए थो, थोरो माण्हू खे ऐं उन्हनि जा जेके हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे उनखे बि कंप्लेंट करे सघे थो माण्हू। इहो माण्हू जेको आहे न हाणे सम्झी वियो, मतिलबु त उहो सोचे छॾियो आहे त बसि हाणे पैसा ॾींदुमि त कमु थींदो। जेको तव्हांजो जाइज़ कमु आहे, अगरि तव्हां जेको आहे उनखे जेको हुनजो सुपीरियर ऑफिसर आहे उन वटि कंप्लेंट खणी वञो, उन खां पोइ हू बि नथो करे, पोइ नेब खे, ओम्बड्समैन खे, तव्हां एंटी करप्शन खे, ॿिया मीडिया अॼुकल्ह ॾाढो वाइब्रेंट आहे, मीडिया बि तव्हांजी कंप्लेंट टेक करे थो ऐं तव्हांखे आणे थो साम्हूं। ऐं इलाही शयूं मीडिया जो हिकिड़ो अहिड़ो पॉज़िटिव रोल आहे त उन में हाणे एतिरा चैनल्स आहिनि, एतिरा अख़बार लिखनि पिया, त थोरो माण्हू सब्र करे, थोरी तकलीफ़ बर्दाश्त कंदो त हुनजो डेफिनेटली कमु बि थींदो ऐं मुल्क मञा करप्शन बि ख़तमु थींदी ऐं इहा हिकिड़ी कंट्रीब्यूशन बि हूंदी टूवर्ड्स गुड सोसाइटी। मां त ॾिसो न, माण्हू असांजी इन ॻाल्हि ते मेजर शबीर अहमद साहब एतबार न कंदा, छाकाणि त असांजे साम्हूं जेके आहिनि क्लर्क तौरु भर्ती थिया, जिन जिन ॻोठनि में वेंदो, नंढनि शहरनि में वेंदो,
ॾिसंदे ॾिसंदे 5-8 सालनि जे अंदरि उन्हनि जा बंगला ठही विया, उन्हनि वटि गाॾियूं अची वियूं, उन्हनि वटि मोटरूं अची वियूं, उन्हनि जो लिविंग स्टाइल तब्दील थी वियो। ऐं इहो तव्हां सिंध जे हर छा पाकिस्तान जे हर कुंड कुंड में वेंदो न, हर जॻह ते तव्हांखे इन तरह जा माण्हू नज़र ईंदा। अब छा इरिगेशन में क्लार्क थियो 3 साल पहिरें, हाणे साईं माशाल्लाह बसि माशाल्लाह बसि थी वियो। हाणे ॼण चओ त इहो सभु कमु अलाह जी मर्ज़ी सां थिए पियो। हाणे मूंखे ॿुधायो माशाल्लाह जे हिन चकर में जेको असां वटि इहा जेका इमारत जो हिकिड़ो सिलसिलो शुरू थियो आहे, माण्हुनि जो त सिस्टम त वैसा ई ख़तमु थियो आहे न, कीअं करे न हिन में बि कंप्लेंट कजे। जेको इहो ई त मां चवां पियो न, जॾहिं तव्हां फील कंदो तव्हां इन खां नफ़रत कंदो, तव्हां अॻिते अची माण्हुनि जे ख़िलाफ़ु कंप्लेंट कंदो, ॿिया जेके इदारा आहिनि इन खे जेके जंहिंखे उहो चेक करणु घुरिजे उन्हनि खे जेको आहे विसल ब्लो कंदो, कॾहिं न कॾहिं जवाबु त मिलंदो न। जॾहिं तव्हां हुन जे पोयां वेंदो त इहो पंहिंजी ज़िमेदारी महसूसु कंदो त हीउ बिल्कुलु नासूर आहे, हिन मुल्क खे नुक़सानु पहुचायो आहे, इन जे करे तव्हांजी डेवलपमेंट न पई थिए, तव्हांजो सिस्टम पुअर रहे थो, तव्हांजो हेल्थ जो प्रॉब्लम आहे, तव्हांजो एजुकेशन जा प्रॉब्लम हल नथा थियनि, त हर माण्हू रियलाइज़ करे जिथे हुनखे कंप्लेंट करण जी ज़रूरत पए थी उहो कंप्लेंट बि करे, त पोइ ई थींदो। जॾहिं हुनखे माण्हू एक्सेप्टेबिलिटी मिले थी, अॼु खां 40 साल पहिरें, 50 साल पहिरें या 20 साल पहिरें मॉरली जेके अहिड़ा माण्हू करप्ट माण्हू हूंदा, माण्हू हुननि खां नफ़रत कंदा, हुननि सां रिश्ता कंदे लवाईंदा, हुननि सां तालुक़ु रखंदे ॾिजंदा हुआ त हीउ करप्ट माण्हू आहे, 2 नंबर माण्हू आहे, हिन वटि जेको पैसो आहे हराम जो आहे। त हाणे असां सुवाल पुछूं न, असां एज़ ए सोसाइटी, घरवारी पंहिंजे मुड़ुस खां पुछे न किथां आंदा थी पैसा, पीउ पंहिंजे पुट खां पुछे न, इहे भाषणबाज़ी थी वेंदी। तव्हांजो प्राइम मिनिस्टर ते हेॾा सारा स्कैंडल पिया आहिनि छा, तव्हांजे अॻूणे प्रेसिडेंट ते हेॾा सारा स्कैंडल पिया आहिनि छा। हाणे जॾहिं प्रेसिडेंट ऐं प्राइम मिनिस्टर लेवल जा माण्हू जेको आहे उहे करप्शन जे माना हुननि जे मथां हिकिड़ा उहो दाग़ लॻल हुजनि, साबित थियनि या न थियनि, पर उहो उन्हनि जी शख़्सियतूं, उन्हनि जा ख़ानदान पूरे जा पूरा जेके आहिनि उहो करप्शन सां दाग़दार हुजनि। हाणे त अहिड़ो रिश्तो अहिड़ो मसइलो कोन्हे को, हर कंहिंखे ख़बर आहे त भई घर हलाइण जे चुल्हे हलाइण लाइ रिश्वत खां सवाइ ॿियो को रस्तो न आहे। मूंखे ॿुधायो त अहिड़ी सोसाइटी जे अंदरि तव्हां असां सिर्फ़ु ईअं चऊं त भई अॻे ईअं थींदो, अॻे हाणे त ईअं थिए पियो न। हाणे त तव्हांजो मौजूदा प्राइम मिनिस्टर जेको आहे, पनामा लीक्स जे चकरनि में तव्हां गुज़िरियल 3 सालनि खां वठी पहिरें पंहिंजो जेको आहे हुनमें त भई हुननि इलेक्शन रिग कई आहे, पोइ वरी पनामा लीक्स जे चकर में तव्हांजो प्राइम मिनिस्टर जेको आहे उहो 62-63 जे रूल मुताबिक़ नाहिल लॻो पियो आहे, जेकॾहिं लागू थिए। तव्हांजो अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी साहिबु, उन जे बारे में जेको परसेप्शन पैदा कयो वियो आहे, साबित कुझु नथो थिए। तव्हां उन जे बारे में ॾिसो, हाणे जॾहिं तव्हांजा जीअं सवेर चयोसीं भई सिंध काबीना जा मेंबर लॻा पिया आहिनि, वफ़ाक़ी काबीना जा राणा मशहूर साहिब जी जेका वीडियो आई तव्हां ॾिठी, सभिनी हर कंहिं सॼी दुनिया ॾिठी, हाणे उहे मिनिस्टर वेठा आहिनि छा। हाणे मूंखे ॿुधायो त इन जॾहिं सोसाइटी जे अंदरि इहा सूरत हाल हुजे, वीडियो शूट थियल वीडियो केतिरनि वज़ीरनि जा जेके आहिनि पंहिंजो डांस पार्टियुनि में हुननि जा तव्हांखे पंहिंजो वीडियो क्लिप नज़र अचनि था, ला किथे तव्हांखे हरकत तहरुक कंदे नज़र अचे थो, इन्हनि सभिनी शयुनि ते पकड़ जॾहिं ला कंदो ई कोन त माण्हू छो ट्रस्ट कनि ला ते। साईं जेको नैब जेको आहे इनखे होलिस्टिक अप्रोच में ॾिसे थो। नैब जेको आहे सॼी दुनिया हिनखे हाणे जेको आहे नफ़रत करे थी, ऐं जेको आहे नेशन्स जेको आहे उन्हनि बि हिकिड़ो कानून ठाहियो आहे, उनजो नैब हिकिड़ो फोकल इदारो आहे। ऐं होलिस्टिक अप्रोच में असीं ॾिसूं पिया अवेयरनेस जेको जेको असांजो मक़सदु आहे, अॼु बि तव्हांजो बि ताउन ऐं तव्हांजो प्लेटफॉर्म बि यूज़ कयूं पिया, ऐं तव्हांजी महिरबानी इन जे करे त असीं इहो ई त अवेयरनेस ॾियणु चाहियूं था। इहो ई त मक़सदु आहे त हिन मञा हिन जा नुक़सानात माण्हुनि खे ख़बर पवनि, हिन खां माण्हू नफ़रत कनि, हिन खे माण्हू रिपोर्ट कनि, हिन खां हिन जो बाइकाट कनि, ऐं माण्हुनि खे इहा ख़बर हुजे त कीअं करे सघूं था। ऐं असां प्रिवेंशन ते बि ज़ोर ॾिनो आहे त इनखे प्रिवेंट बि करे सघूं, त जीअं त अञा ताईं तव्हां पंजाब में थोरी हरकत कई, प्राइम मिनिस्टर साहिब पाण निकिरी आयो, पंजाब में तव्हांजी मूवमेंट बंदि थी वई। हिते तव्हां थोरी हरकत कई, हिकु प्राइम मिनिस्टर पाण नैब जे ख़िलाफ़ बयान ॾिना आहिनि, रिकॉर्ड थियनि। पॉलिटिकल इशूज़ आहिनि उनखे हिते तव्हां कई सिंध जे अंदरि कई, ज़रदारी साहिब पाण निकिरी आयो मैदान ते ऐं चई जेको आहे पाकिस्तान जा सिक्योरिटी जा इदारा नैब खे असांजे ख़िलाफ़ु इस्तेमालु पिया कनि, ऐं हुन तमामु ग़लति बयान ॾिना, एग्रेसिव बयान ॾिना, जंहिंजे करे जेको आहे पोइ मामला अॻिते कोन वधिया।
NAB is a national institute which works under a defined law ऐं हुन जो हिकिड़ा पैरामीटर्स आहिनि ऐं रीज़नेबली इंडिपेंडेंट इदारो आहे ऐं उन पे कंहिंजो बि प्रेशर असीं नथा वठूं ऐं जेका मेरिट ते केस आहे जेके बि असां इन्फोर्समेंट कयूं पिया उहो मेरिट ओरिएंटेड हूंदी आहे ऐं उहो पंहिंजे हिसाब सां हलंदी आहे कंहिंजो बि असां ते को प्रेशर न आहे ऐं जॾहिं खां असांजो ही मौजूदा चेयरमैन कमरुज़्ज़मान चौधरी साहिबु आयो आहे हिन खे रीवैम्प कयो आहे रिवाइव कयो आहे ऐं कमु तव्हांखे थींदड़ नज़र अचे थो वरी बि माण्हू इहो त असांजी तव्हां पाण साबिती ॾिनी न त असांजी कमु करण जो इहो सबूत आहे त माण्हू प्रिटर्ब्ड आहिनि माण्हू प्रिटर्ब्ड आहिनि जेके माण्हू प्रिटर्ब्ड आहिनि उहे भले हुजनि असां त पंहिंजो कमु कयूं पिया न इहो त मेरिट ते आहे ऐं ॿियो असां ते हिकिड़ी ॿी मिसपरसेप्शन खे बि मां एड्रेस करणु चाहियां थो इन ई प्लेटफॉर्म खे यूज़ कंदे त असां ते हिकिड़ो जुडिशल चेक आहे जेको केस असीं ठाहींदासीं उहो कोर्ट में वठी वेंदासीं अकाउंटेबिलिटी कोर्ट जेको डिसीजन ॾींदी उहो हाई कोर्ट में चैलेंज थींदो हाई कोर्ट में जेका बि डिसीजन ईंदो उहो सुप्रीम कोर्ट में चैलेंज थींदो ऐं असां ते जुडिशल चेक बि आहे हिकिड़ो इंडिपेंडेंट इदारो बि आहे पंहिंजो कमु कयूं पिया ऐं हिकिड़ो जेको ॾिनल लॉ आहे हुन में असांजी परफॉर्मेंस आहे प्रोग्रेस आहे ऐं पंहिंजी कोशिशि कयूं पिया अञा बि तव्हांजो बि तावन मिलंदो ऐं मीडिया जो बि तावन मिलणु घुरिजे स्पेशली अवेयरनेस प्रोग्रामनि ते ऐं जेको असांजा प्रिवेंशन जा प्रोग्राम आहिनि जंहिंमें माण्हुनि खे ॿुधायो थो वञे असां जेको आहे न स्कूल कॉलेजनि खे अंगेज कयो आहे उते कैरेक्टर बिल्डिंग सोसाइटियूं ठाहियूं आहिनि 24,000 सोसाइटीज़ जेको आहे कैरेक्टर बिल्डिंग सोसाइटीज़ कमु करे रहियूं आहिनि जंहिंमें हू स्टूडेंट्स खे असीं ॿुधायूं था त बाबा ही करप्शन जेका बुरी शइ आहे हिन जा नेगेटिव इफेक्ट्स आहिनि ऐं तव्हां हिन में पॉज़िटिवली कंट्रीब्यूट कयो पंहिंजे घर खां खणी करे मिस जेका आहे सोसाइटी ताईं अचो त को बि माण्हू कंहिंखे बि ज़रूरत न हुजे त इहो करे सघे ऐं करे त पोइ हुनजी कंप्लेंट थियणु घुरिजे हुनजे ख़िलाफ़ प्रोसीड करणु घुरिजे हिकिड़ी ॻाल्हि आहे मेजर साहिबु इहा जेका ॻाल्हि तव्हां चओ था इहा थियरिटिकली ॾाढी वणंदड़ आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में नंढे हूंदे हर माउ पीउ जेको आहे पंहिंजे ॿारनि खे इहो सम्झाईंदो आहे भाउ कूड़ न ॻाल्हाए कंहिंजो पैसो न खा हीअं न कर हू न कर इहे सभु शयूं हलनि थियूं पर जीअं जीअं माण्हू अॻिते वॾो थींदो वञे थो जीअं जीअं हुनजी इंट्रेक्शन सोसाइटी में वधे थी ऐं जीअं जीअं हू गवर्नमेंट फंक्शन्स खे फंक्शनरी खे ऑब्ज़र्व करे थो त हू त पोइ चए थो त हीअ सॼे जेके मूंखे माउ पीउ जेके पंहिंजो जेको या ॿिया इंतरा जेके अवेयरनेस कैंपेन में जेके शयूं मां पढ़ियूं आहिनि इहे त हुन हीअ त आहिनि आइडियलिस्टिक ॻाल्हियूं आहिनि हीअ त हवा में बीठल ॻाल्हियूं आहिनि हिननि जो त सिस्टम जे अंदरि त सिस्टम हले ॿिए तरह पियो सिस्टम रन हिकिड़े तरह सां करे पियो ऐं तव्हां असां जेका अॼु ॻाल्हि कयूं पिया उहा ॿिए तरह जी ॻाल्हि कयूं पिया पर सिस्टम त अॼु बि हले पियो न ॾिसो अॼु बि पाकिस्तान जे अंदरि सिंध जे अंदरि तव्हांजे टिनि जेको तव्हां हेल चओ था जेके रोड खाते जा ऑफिसर इरीगेशन खाते जा ऑफिसर ईअं तव्हां खातो खणंदा वञो तव्हांजे हिन में केतिरा टाउन कमेटियूं आहिनि छा आहे टाउन कमेटियुनि जो हाल को हिकिड़ो रुपयो शहर ते ख़र्चु थिए थो सॼो माल खाई था वञनि ने बि कुझु नथी करे सघे माण्हू बि कुझु नथा करे सघनि सभु म्यूनिसिपल कमेटियूं तव्हां हितां ठटे खे ॾिसो तव्हां हलिया हलो मीरपुर ख़ासि खे ॾिसो तव्हां जेको आहे पंहिंजो जिते किथे तव्हां ॾिसो कराची शहर खे तव्हां ॾिसो कराची शहर जो छा असरु थी वियो आहे हाणे था खुलनि न को चए थो गवर्नर वटि पैसा वेंदा हूंदा को चवंदो आहे नाज़िम मुस्तफ़ा कमाल हेतिरा खाई वियो कुझु चवंदो हाणे पाण था खुलनि ने बि उन ते कुझु नथी करे त भई वाक़ई इहे पैसा गवर्नर ॾे विया या मुस्तफ़ा कमाल खणी मलेशिया जीअं गवर्नर साहिबु चयो मतिलबु इन तरह जे सतह जा सीनियर सतह जा माण्हू एक्सपोज़ था कनि वेठा हिक ॿिए खे ऐं नेब जे ऐं एंटी करप्शन ऐं ओबिट्समैन ऐं तव्हांजो जेको आहे पंहिंजो कोर्टूं सभु ख़ामोश लॻियूं पियूं आहिनि हाणे त जेको आइडियलिस्टिक जीअं तव्हां रिमार्क कयो त आइडियलिस्टिक आहिनि पहिरें आइडियो ई हूंदो आहे उन खां पोइ सभु शयूं थींदियूं आहिनि ऐं जॾहिं तव्हां आइडियलिस्टिक थींदो आइडियो तव्हां वटि हूंदो इहो जेको अवेयरनेस एंड प्रिवेंशन आहे इहो स्लो प्रोसेस आहे इन जा रिज़ल्ट इमीडिएटली न ईंदा आहिनि बट हिन जा रिज़ल्ट पाइदार हूंदा आहिनि जॾहिं माण्हू खे
इनर फीलिंग ईंदी त मूंखे पंहिंजे पाण खे साफ़ु करिणो आहे, मुंहिंजे पंहिंजे घर खे साफ़ु करिणो आहे, महले खे साफ़ु करिणो आहे, पंहिंजी सोसाइटी खे साफ़ु करिणो आहे, त तॾहिं ई पाण साफ़ु करे सघंदासीं। रुगो डंडे जे ज़ोर ते जेतिरी बि तव्हां इन्फोर्समेंट करे सघो था उहो बि कयूं पिया। उहो असां इहो नथा चऊं त जेको माण्हू करप्शन करे थो हुनखे असीं लेट फ्री कयूं, हुनखे बि अकाउंटेबल कयूं पिया, हुननि जो हिसाब किताब बि हले पियो, इहो केसिस बि हलनि पिया। पर इन खां वधीक इम्पॉर्टेंट थोरो सब्र सां तहमुल सां पाण खे जेसीं ताईं असीं हिन खे कंडेम न कंदासीं ऐं हिन खे जेको आहे उन्हनि माण्हुनि जो बाइकाट न कंदासीं जेके करप्शन कनि पिया। ऐं जॾहिं असांखे मौक़ो मिले थो, जॾहिं असांखे इलेक्शन में इलेक्ट करण जो मौक़ो मिले त तॾहिं बि उन्हनि जो कैरेक्टर ॾिसूं। ऐं जॾहिं असांखे मौक़ो मिले थो त हिते असां वटि स्कीम आई आहे ऐं इहो स्कीम छो न ठही आहे त उन ते बि असीं कंप्लेंट कयूं। तव्हां ॾिसो न, अॻूणो सिटी नाज़िम ज़िम्मेवार पोस्ट आहे न, 4 साल सिटी नाज़िम रहियो कराची जो मुस्तफ़ा कमाल, उहो रिकॉर्ड ते अची चए थो त कराची जे अंदरि जेका चाइना कटिंग जा पैसा आहिनि, जेके प्लाटनि ते, पार्कनि जे हिननि जे प्लाटनि ते जेके कब्ज़ा करे चाइना कटिंग थी, उहे गवर्नर हाउस विया। नेब गवर्नर ते का इंक्वायरी कई आहे? न कई आहे। वरी गवर्नर छा चयो त ही हेतिरनि अरबन जी करप्शन करे उहे पैसा मलेशिया खणी वियो। केरु? मुस्तफ़ा कमाल सिटी नाज़िम। हाणे गवर्नर, सिटिंग गवर्नर जहिड़ो ज़िम्मेवार माण्हू, अॻूणे सिटी नाज़िम जहिड़ी ज़िम्मेवार पोस्ट ते कमु कंदड़ माण्हू, उन्हनि जा बयान पब्लिक थिया आहिनि, इलेक्ट्रॉनिक मीडिया ते हलिया आहिनि, उन्हनि जे बर ज़बान सां उहे उन्हनि लफ़्ज़ चवंदे ईअं न त रिपोर्ट थिया आहिनि का अॻे जीअं अख़बारुनि में लिखिबो, उन्हनि पाण अची चया आहिनि। उनखां पोइ बि का इंक्वायरी सेट न थी आहे त मूंखे ॿुधायो त हिन मुल्क में माण्हू इंसाफ़ जे लाइ छो उमेदु रखनि? न इंशाल्लाह एज़ पर दी लॉ जेको बि कानून आहे उन जे तहत। चलो अॼु तव्हां ॿुधायो, तव्हां हिन रीजन जा नेब जा जेको आहे डायरेक्टर आहियो, ही जेके 2 स्टेटमेंट्स जेके मां तव्हांजे साम्हूं कोट कयां थो पियो, तव्हां इन में छा कंदा? हिन में जेको कानून जे मुताबिक़ मूंखे ॿुधायो तव्हां इंक्वायरी सेट कंदा? ॾिसो गवर्नर खे इम्यूनिटी हासिल आहे, उन ते जेको आहे को बि इदारो, को बि क्रिमिनल केस गवर्नर ते नथो। चलो अॻूणे सिटी नाज़िम ते हा उनजो ॾिसबो, उन ते गवर्नर रिकॉर्ड ते आहे न हिननि जे चवण सां। ॾिसो ही पॉलिटिकल गवर्नर जहिड़ो ज़िम्मेवार माण्हू चवे थो पियो, ॾिसो पॉलिटिकल पॉइंट स्कोरिंग ॿी शइ आहे। गवर्नर जेको आहे गवर्नर इज नॉट अ पॉलिटिकल पोस्ट। न हू ठीकु आहे, हिननि जो पाण में पंहिंजा मसइला आहिनि, हू त इन ते पाण जेको आहे मां वधीक कमेंट न करणु चाहींदुमि, छाकाणि त ही हिननि जा पंहिंजा मसइला आहिनि, पाण जेको आहे पॉलिटिकल इशूज़ आहिनि। माण्हू चवनि था पंहिंजे कानून जे तहत हलंदासीं। अरब रुपए जा पैसा खणी ही माण्हू मलेशिया वञी खणी वियो, गवर्नर जहिड़ो माण्हू चए थो असां उनखे इंक्वायरी त कंदासीं न, भली साबित न थिए। हू ठीकु आहे, उहो जेको आहे एप्रोप्रिएट लेवल ते एप्रोप्रिएट एक्शन मुस्तफ़ा कमाल जे ख़िलाफ़ इंक्वायरी थींदी, गवर्नर जे बयान जे जेको बि हुजे, केर बि हुजे, जेको बि असां वटि एविडेंस ईंदो, कंप्लेंट ईंदी ऐं उन ते असीं इंक्वायरी कंदासीं। हाणे तव्हांखे मां ॿुधायां थो ॿी ॻाल्हि, ही एॾो वॾो स्केम थियो पंहिंजो कराची बोर्ड जो, जाली भर्तियूं आहे, ॿियो टियों हुनजो चेयरमैन पकड़िजी पियो, पहिरियों हुनजो सेक्रेटरी ॿधो, वरी जंहिं ॾींहुं जेको आहे उहो बोर्ड जा रिज़ल्ट अनाउंस थियनि पिया, उन ॾींहुं नेब हुते गॾु हुई। ॾिसो असांजो जेको इहा त अजीब ग़रीब ॻाल्हि हुई त नेब वञी रिज़ल्ट अनाउंस करण जी तक़रीब में वञे, हिकु अहिड़े पंहिंजो इदारे जे उनमें जेको इदारो ख़ुदि नेब वटि जेको आहे हुन में फाथो पियो आहे। इहो त अजीब ॻाल्हि थी न, नेब नेब जो कहिड़ो कमु जो हू वञी रिज़ल्ट अनाउंस करण जी तक़रीब में नेब छो वञे? न DG साहब जेको असांजो डायरेक्टर जनरल आहे कर्नल रिटायर्ड सिराज नईम साहब, हुन जस्ट ॿारनि खे इनकरेज करण लाइ इहा दावत क़बूल कई, वेयर एज़ त जेके माण्हू बोर्ड जा क्रिमिनल आहिनि हुननि जे ख़िलाफ़ असीं परस्यूट कयूं पिया, हू असां वटि ॿधियल आहिनि, जंहिंजे इंक्वायरियूं इन्वेस्टिगेशन्स आहिनि उहो हलनि। हाणे ॿारनि खे तव्हां ॾिसो, बोर्ड जी सज़ा ॿारनि खे त न ॾियो, ॿारनि त पढ़ियो आहे, ॿारनि त पंहिंजा जेके नंबर वरिता आहिनि हुननि खे इनकरेज कयूं न। नेब जो कमु त इनकरेजमेंट न आहे, दैट इज़ नॉट देयर जॉब। नेब जो कमु इहो आहे त हू वञी जेके बि माण्हू करप्शन कनि था उनखे पकड़े,
इंकरेजमेंट जे अर्ज़ु लाइ कयो त असां जेको आहे न कैरेक्टर बिल्डिंग सोसाइटी ठाहियूं आहिनि, असां स्कूलनि ते तवजा ॾियूं पिया, अवेयरनेस जेका असांजी कैंपेन आहे उहो ॿारनि ते ई तवजा आहे त जीअं इहो असांजा फ्यूचर आहे, इहो असांजो फ्यूचर आहे, इहो असांजा फ्यूचर लीडर आहिनि, हिननि जी मॉरलिटी खे एड्रेस कयूं था, असीं स्कूलनि में वञूं था, ऐं हिकु स्कूलनि अहिड़े इदारे में तकरीरूं वञणु जेको कयूं था। इदारो उन वक़्तु नेब वटि अंडर इन्वेस्टिगेशन हुयो ऐं अञा ताईं आहे ऐं उहो उनजो त स्केम आहे ख़ौफ़नाक आहे जो हुननि ॿारनि जे केतिरनि जो मुस्तक़बिल तबाह करे छॾियो, पैसा वठी जेको पर आहे उन्हनि हिननि चंद करप्ट माण्हुनि जे करे असीं पंहिंजे ॿारनि खे त लावारिस नथा छॾे असां सघूं। उहो जेको रिज़ल्ट ॿारनि अनाउंस खे थियो त- पए जंहिं रिज़ल्ट में असां वियासीं, नेब जो DG साहब वियो, उहो रिज़ल्ट केतिरे हद ताईं सही हो केतिरे हद ताईं ग़लति हो, उनजी इंक्वायरी थी। हिकिड़ो उहो इदारो, उहो जीअं चेयरमैन कंप्लेंट ईंदी तव्हां बि उहो इनशाला उहो बि तव्हां वटि आहे। कंदासीं। हुन में उन्हनि खे को बि जेको आहे हुन में अञा लिवरेज न मिलंदो, न को उन्हनि खे फ़ाइदो नुक़सान मिलंदो। असीं जेको आहे न पंहिंजे स्कूलनि मुंहिंजे खे, ख़्याल पंहिंजे में- ॿारनि खे उहो टच मुंहिंजे कयूं ख़्याल था। में प्रेज़ेंस सां बि उनखे लिवरेज मिली वियो। मैनेजर साहब माज़रत सां तव्हांजी नेब जी प्रेज़ेंस उन तक़रीब में इहो उन्हनि खे लिवरेज मिली वियो त बाबा नेब इन्हनि जे बारे में एॾी सख़्तु न आहे ऐं उनजी इन्विटेशन ते उहा आई आहे। बहरहाल तव्हांजी वॾी महिरबानी था अॼोके प्रोग्राम में असांखे जॉइन कयो। नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी मेजर रिटायर्ड शबीर अहमद साहब डायरेक्टर नेब आहिनि, उन सां गुफ़्तगू थी ऐं तव्हांखे जेके ॿ ॻाल्हियूं जेके आहिनि उहे इंतिहाई अहम जेके आहिनि मेजर साहब ॿुधायूं त जेका गवर्नर साहब जेको बयानु ॾिनो आहे अॻूणे सिटी नाज़िम जे हवाले सां, मेजर साहब मेजर शबीर रिटायर्ड शबीर अहमद साहब चवनि था त नेब उनजी इंक्वायरी ज़रूरु कंदी। ॿियो जेका गुफ़्तगू थी त सिंध हुकूमत जा 2-3 वज़ीर ऐं 7-8 जेके सेक्रेटरी नेब वटि अंडर इन्वेस्टिगेशन आहिनि। प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नाच खे इजाज़त सदाईंदुमि।